ये घोट साहब तो अलहमदुलिल्लाह सरदार बालाज खान बोदार साहब सनाउल्लाह बोजदार मुझे जिगर सनाउल्लाह केड़ा हाल है ना बा अल्हम्दुलिल्लाह जा हे ॾिसो था कुछ ताम बाम इन्हीअ लाइ छा मूं छा माना असां भुलिजी आऊं अस्सलाम वालेकुम दोस्तों केड़ा हाल आहिनि उमेद बिल्कुलु ठीकु हूंदा मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक अली बोज़दार दोस्तों काफ़ी वक्त खां पोइ वरी लाइव बल्कि व्लॉग मां रिकॉर्ड कयां पियो सलाम सिंध फेसबुक पेज यूट्यूब चैनल लाइ अगर नवां आहियो त असांजो यूट्यूब चैनल तारिक बोज़दार व्लॉग ऐं इन खां अलावा असांजो सलाम सिंध जेको नओं असांजो यूट्यूब चैनल आहे उनखे ज़रूरु सब्सक्राइब कयो छो जो हीउ व्लॉग उन ते वेंदो सलाम सिंध ते सो व्लॉग खे कयूं था शुरू ऐं हिन वक़्तु असां भिरिया सिटी पहुता आहियूं किथे वञूं पिया शुरू त तव्हांखे ॿुधायो कोन असां वञूं पिया हैदराबाद शादी आहे ऐं इन खां अलावा हाणे घोटकी खां निकितासीं तक़रीबन इहा सम्झो 3 बजे खनि घोटकी ऐं निकिता आहियूं हाणे भिरिया सिटी पहुता आहियूं हैदराबाद पुॼंदासीं शादी में छा माहौल हूंदो आहे ऐं उहो बि तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदो मां ऐं मूंसां गॾु केरु केरु आहिनि उहो बि तव्हांखे मां ॾेखारियां थो ऐं शादी कंहिंजी आहे उहो वरी बाद में तव्हांखे ॿुधायां थो मूंसां गॾु फरमान बोज़दार असां गॾु आहिनि फरमान कहिड़ा हाल आहिनि भाउ सफ़ा ओके लॻा पिया ख़ुशि ऐं हिन खां अलावा मामो बि गॾु आहे मामा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सफ़ा ओके दुआ वाह अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक ख़ुशि लॻो पिया न दुआ सफ़ा दुआ आहे तव्हां ॿुधायो मालिक सां या करम लॻा पिया आहिनि शादी ते माना तूं बि हलंदो शादी ते वञूं था न वाह वाह मामो बि साईं गॾु आहे असां सां इंशाल्लाह ताला शादी ते पहुची शादी आहे सरदार बलाच खान बोज़दार साहब जी सरदार दुरमूद खान बोज़दार दादू जा रवासी आहिनि उन्हनि जो जेको आहे फर्ज़ंद आहे उन्हनि जी शादी आहे पाण हलूं पिया उते ऐं शादी में छा माहौल आहे उहो बि तव्हांखे ॾेखारींदुमि ॿुधाईंदुमि हे कुझु भिरिया सिटी जा जेके आहिनि कुझु माहौल तव्हां ॾिसो था ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿी ॿुधाईंदो हलां त दोस्त हाणे व्लॉग ॾिसंदा हुन खां पोइ वरी चवंदा यार असां सां न मिलियो त उन्हनि खां मां माज़रत हिते करे थो छॾियां छो जो ज़ाहिर हाणे असां रिकॉर्डेड व्लॉग आहे रिकॉर्ड कयां थो हुन खां पोइ वरी सुभाणे इंशाल्लाह इनखे ज़ाहिर अपलोड कंदुमि त पोइ वरी थोरी दुश्वारी थींदी दोस्तनि खे बहरहाल जिन्हनि दोस्तनि असां इनवाइट कयो उन्हनि जी बि महिरबानी इंशाल्लाह शादी में पहुची वरी पोइ पाण मिलूं था दोस्तों शादी में पहुचण शर्त असांजी आजिया सरदार दुरमूद खान ऐं सरदार यार मोहम्मद खान बोज़दार कई जंहिंजी महिरबानी वक़्तु शादी में असां मौजूदु आहियूं पहिरें शादी पहिरें पेट पूॼा पोइ वरी तव्हांखे जेको आहे मिलायूं बि था पंहिंजो सरदार दुरमूद खान बोज़दार साहिब सां सरदार यार मोहम्मद खान वारनि सां बहरहाल पहिरें पेट पूॼा हे ॾिसो था कुझु ताम बाम इन्हीअ लाइ छा मूं छा माना असां भुलिजी आऊं माना मामा छा चवंदे भाउ भुलिजी विया हे ॼमूं हे रसगोला हे इन लाइ छा मूं छा हे ॾिसो था माना हे बाक़ाइदा फरमान भाउ छा थकी पंहिंजा छो कुल्फ़ी वुल्फ़ी खायो हे ॾिसो था दोस्तो ऐं हे कुझु महफ़िल जा हे जेके आहिनि मोर असां बि हिन वक़्तु वेठा आहियूं हिन खां पोइ वरी तव्हांखे मिलरायूं बि अथा महफ़िल थोरो ॾेखारियूं बि अथा माहौल सॼो त पोइ जेसिताईं मां मानड़ी असां थोरी थकी खायूं जेतिरी पेट हूंदी ज़ाहिर ओतिरी खाईंदासीं पोइ वरी तव्हांखे मिलरायूं था माण्हुनि सां ऐं दोस्तनि सां जेके हितां जे शादी जा जेके आहिनि ऑनर ऐं घोट साहिब सां बि तव्हांखे इंशाल्लाह मिलाईंदासीं त हे ॾिसो शादी वादी हे साईं ॼमूं हे साईं रसगोला हे अलाए छा मूं छा माना बाक़ाइदा ईअं हे मामो लॻो पियो आहे हा कुल्फ़ी बि हो ॾिसो था उस्ताद कुल्फ़ी बि साईं खाए थो वाह वाह ज़िंदाबाद हा छा चवंदे हा ॿुधा था उस्ताद हाणे हिकिड़ो तव्हां मनाए जो तव्हांखे मां हिकिड़ो ॿुधायां है न हा भुलिजी विया आहिनि बस न बसि असां हिन वक़्तु जेको हैदराबाद में मौजूदु आहियूं क़ासिम बिनकोइट जेको तमामु हिकिड़ो सुठो नाले वारो रेस्टोरेंट्स आहे शादी हाल चऊं सॉरी त उते असां मौजूदु आहियूं ऐं शादी हले पई माशाल्लाह ऐं तव्हांखे शादी जे ओनर सां बि मिलरायूं था तेसि ताईं मानड़ी थोरो खाए वठूं पोइ वरी शादी जे ओनर सां मिलूं घोट
साहब तो अलहमदुल्ला सरदार बालाच खान बोज़दार साहब इन्हनि सां अॼु असांजी मुलाक़ात थी असांजे शादी में शरीक थियूं माशाल्लाह हैदराबाद में वॾी महिरबानी ना भाई करीम अच्छा 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 साईं साईं दुआ में याद साईं अलहमदुल्ला बोज़दार बिरादरी बिन ज़ातनि जा दोस्त शादी में आयल आहिनि असांजा मौजूद आहिनि तमामु बहितरीन साईं बि अची विया साईं कहिड़ा रंग ख़ुशि आहियो सरला जैसा लख बसर तव्हांखे जेको आहे गाइबाना त मुलाक़ात थींदी रहंदी हुई पर जेको आहे हाणे रूबरू कल्ह मिलियासीं ॾाढी ख़ुशी थी वॾी महिरबानी थैंक यू सो मच सभिनीनि जी वॾी महिरबानी हे ॾिसो था माशाल्लाह शादी जो सीन आहे सनाउल्ला बोज़दार मुंहिंजो जिगर सनाउल्ला कहिड़ा हाल आहिनि अल्हम्दुलिल्लाह ठीक सफ़ा ओके अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक मालिक तव्हांजो सफ़र वीआईपी गुज़रियो निकिता हुतां खां असां ताईं 3 बजे माशाल्लाह हाणे पहुताऊं मानी खाधी अल्हम्दुलिल्लाह मानी खाधी पोइ आया आहियूं साईं वॾो मिलियो न साईं दुर्मोहन खान मिलियो हुते उन्हनि सां कचहरी थी उन खां पोइ वरी मानी खारायो उन खां पोइ वरी तव्हां ॾियारो सभु खैरियत साईं यारमोहन खान न मिलिया बाक़ी सभु मिलिया हे ॾिसो था माशाल्लाह दोस्तो जनाला ॿियो छा चवंदा शादी में तमामु घणी रश हुई थकी पिया हूंदो ॾाढी पब्लिक है न पब्लिक खे मोह ॾेई रही जेको आहे हाणे अच्छा साईं बि अची विया। साईं खाधी वॾी महिरबानी थैंक यू सो मच साईं खाधी थी अलहमदुल्ला साईं अस्सलाम वालेकुम साईं छा हाल आहे ख़ुशि ॿियो ख़ैर ठीकु ठाक अलहमदुल्ला ठीक ठाक तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ठीक ठाक हा साईं देरि थी वई न असां खाऊं 3 बजे हा पोइ वरी थोरो अचण में थोरो लेट थी वियो हिन जे करे पर हाणे असां मानी खाई सरदार दुर्मोहन खान मानी खारायो खां पोइ वरी हेॾे आया दोस्तो हिते मुंहिंजा पंज ई माइट मूंखे मिली आहे मुंहिंजे माइट जी शादी हुई बोज़दार बिरादरी जी बहरहाल हिते असांजा टंडोला यार जा रवासी आहिनि पंहिंजा ई बोज़दार आहिनि उन्हनि सां मुलाक़ात थी वई साईं अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि साईं ख़ुशि आहियो साईं पंहिंजो नालो तव्हां पंहिंजो पाण ई ॿुधाए छॾियो हाजी यासीन बोज़दार हाजी यासीन बोज़दार टंडोला यार खां साईं हिते शादी में आया आहिनि अलहमदुल्ला ऐं हिन खां अलावा साईं अकबर अली बोज़दार टंडोला यार साईं ख़ुशि आहियो अल्लाह जा सर तव्हांजो नालो सोहेल शौकत बोज़दार बि अची विया साईं अस्सलाम वालेकुम सलाम एडवोकेट इमरान अली बोज़दार टनोले वेलकम सर वेलकम साईं अस्सलाम वालेकुम सर चाला खुश है खैर डॉक्टर अख्तर अली बोज़दार फ्रॉम टंडोले यार वेलकम सर सब खैर वेलकम खुश आयो अलहमदुल्ला साईं ठीक ठाक खुश तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो याद सर रखे फर्स्ट क्लास महिरबानी सो दोस्तों माशाल्लाह शादी में हिन वक़्तु मौजूदु आहियूं सरदार बालाच खान बोज़दार साहब जी शादी आहे हैदराबाद में हिते मौजूदु आहियूं साईं यारा बि शादी में माशाल्लाह आया इन्हनि सां बि कचहरी थी वई ॿियनि दोस्तनि सां बि मिलंदासीं साईं यारनि जी वॾी महिरबानी साईं यारा सां मिलिया मुलाक़ात थी वई थैंक यू हा साईं हा बिल्कुलु हा ॿियो ख़ैर आहे साईं ख़ुशि आहियो तव्हां नालो साईं अब्दुरहमान आलमानी साहब वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी लखो करो साईं यारा बि अची विया असांजे ब्लॉग में दोस्तो हे साईं यारा हिते मिलिया साईं तव्हां पंहिंजो नालो मोहम्मद जुमन बोज़दार साईं मोहम्मद इस्माइल बोज़दार शहर जो नालो ॿुधायो शहर जो नालो दादू साईं दादू में आहे जादू अवैस अकबर बि अची विया मां तारिक बोज़दार फ्रॉम डिस्ट्रिक्ट घोटकी ज़रूर इलाही दादू में आहे जादू ज़रूर अचबो थैंक यू सो मच थैंक यू दोस्तों हिते ॿियो दोस्त बि असां सां गॾु आहे माशाल्लाह हे ॾिसो था शादी में सुहिणा साईं छा ख़ुशि ॿियो ख़ैर ठीकु ठाक ॿियो ख़ैर आहे साईं ठीकु ठाक ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर ठीकु ठाक अलहमदुल्ला ठीक छा पे लग रही हो मां वीडियो भरी में हां छा भक्त ते आयो ना ॿियो ख़ैर सफ़ा ओके संगत हाणे असां वञूं था वापसी हे संगत ॾिसो था सुहिणा मोर सभु वेठा आहिनि अलहमदुल्ला ऐं शादी में असां हाणे वेंदा आहियूं वापसी
हिते शादी ते अलहमदिल्ला आयासीं ऐं हाणे वापसी आहे ॻोठ घर तरफ़ इंशाल्लाह वरी मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं पंहिंजूं इंशाल्लाह ताला जिते बि हुजो ख़ुशि हुजो मौला तव्हां सभिनीनि खे सलामत रखे माशाल्लाह तमामु बहितरीनु गैदरिंग तमामु बहितरीनु शादी अलहमदिल्ला ॾिसो था फरमान ऐं परू हे बि अचनि था फरमान गुलाम साईं ऐं हे माशाल्लाह शादी गैदरिंग थी गुज़री माशाल्लाह तमामु सुठी ऐं हाणे असां चेकआउट कंदासीं माशाल्लाह हाणे ॿाहिरि अची चुका आहियूं शादी जा कुझु हे सीन बि अथव माहौल माशाल्लाह ॾिसो था ऐं हाणे पंहिंजे गाड़ी खे ॻोल्हींदासीं त पंहिंजी गाड़ी किथे आहे अलहमदिल्ला दोस्तो शादी खां पोइ वरी पंहिंजे ॻोठ पहुची विया आहियूं अलहमदिल्ला सो ॻोठ त पंहिंजो ॻोठ ई आहे हैदराबाद वियल हुआसीं शादी जी तक़रीब में शामिलु थियासीं हाणे वरी पंहिंजे ॻोठ पहुता आहियूं हे ज़मीननि में पाणी ॿाणी थी वियो आहे हेॾां मुल्क सॼो ऐं हे बेजो ट्रांसफ़र कयूं पिया पंहिंजे ज़मीन में हे अञा सॼो रहियल आहे हे अॼु रोंबो थी वियो आहे ख़ैर सां शुरू उहो बि तव्हांखे ॾेखारियां थो बहरहाल ॻोठ पहुची वियासीं हाणे कपिड़ा वपिड़ा चेंज कंदुमि ऐं जिते रोंबो लॻायो आहे ज़मीन में उहो बि तव्हांखे ॾेखारींदुमि इंशाल्लाह ताला पर पहिरियां कुझु फ्रेश थी वठूं छो जो राति शादी में हुआसीं अॼु सुबुह सां वरी घर पहुतासीं थोरो फ्रेश व्रेश थी वठां त पोइ वरी मिलूं था हे ॾिसो था न वाह में पाणी वाही में अची वई ऐं होॾां हो ज़मीन में पाणी थी वियो सॼो हाणे रोंबे जो माना ईअं सम्झो त बाक़ाइदा ईअं सिस्टम शुरूआत आहे अंगारे ते इंशाल्लाह असांजी तयारी आहे पकी ईरान इराक इंशाल्लाह अंगारे ते सो ईरान इराक अंगारे जो बि तयारी आहे छो जो वीज़ा जो थोरो प्रोसेस माना लंबो हले पियो इन हिसाब सां सो हाणे हलूं था थोरो मां फ्रेश थी वठां वञो केॾा महीने विलोक खे आख़िर ताईं ॾिसिजो त पोइ मां थोरो फ्रेश थी कपिड़ा चेंज करे वठां अलहमदिल्ला दोस्तो फ्रेश थी करे ॿाहिरि निकितुमि ऐं हे ॾिसो था ज़मीन ते हिन में हाणे जेको आहे रोंबो थी चुको आहे हे ज़मीन ऐं पासे वारो हे जेको आहे अञा रहियल आहे हे रोंबो कुझु हिन तरीक़े सां शुरूआति कई आहे ॾिसो था माशाल्लाह तमामु बहितरीनु तरीक़े सां ऐं मां फ्रेश थी करे मां चयो हाणे ॿाहिरि निकितुमि पंहिंजे ॻोठ जी व्यू तव्हांखे ॾेखारींदो हलां हे कुझु व्यू अथव माशाल्लाह ॾिसो था न हिन में अञा पाणी मौजूदु आहे हिन में सुभाणे रोंबो कयो वेंदो ठीकु आहे मुंहिंजा जिगर ऐं असां बि ॿाहिरि निकितासीं अॼु जी व्लॉग तव्हांखे कीअं लॻी अगरि अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हुजे त सलाम सिंध जेको असांजो यूट्यूब चैनल आहे उनखे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो ऐं जेको असांजो पेज आहे सलाम सिंध उनखे बि लाइक कयो बसि 2-3 ॾींहंनि खां पोइ ईरान इराक जहाज़ ते त कोन वेंदासीं बस ते वेंदासीं बहरहाल शादी तव्हांखे कीअं लॻी शादी तमामु बहितरीनु तरीक़े सां थी गुज़री ऐं शादी में असां पाण बि शरीक थियासीं ऐं हे कुझु जेके आहिनि मंज़र अथव शाम जे पहर में असांजे ॻोठ जा ऐं छा आहे त असां पाण ॻोठाणा माण्हू त असां पंहिंजे ॻोठ खे ज़ाहिर एक्सप्लोर कंदासीं ऐं काफ़ी दोस्त चवंदा आहिनि यार तव्हां रोज़ु रोज़ु ॻोठ ॾेखारींदा आहियो हिन जे करे मां जेको आहे न व्लॉग ई थोरो लेट सां मोकिलियां पियो ॻोठ जे करे दोस्त काफ़ी परेशान या त तारिक बोज़ार किथे हो व्लॉग ई कोन थो अपलोड करे हिन जे करे सो माज़रत तव्हांखे चवंदुमि छा त नई शइ हुजे त वरी उनमें मज़ो पंहिंजो ईरान वेंदुमि त चपे चपे में वरी इराक चपे चपे जी शइ तव्हांखे उन्हनि जी रहणी कहणी उन्हनि जो सॼो हलणु चलणु ईरानी कीअं ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि इराकी कीअं ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि उते कहिड़ी शइ महांगी आहे कहिड़ी शइ सस्ती आहे सभु शइ डिटेल तारिक बोज़ार तव्हांखे ॾेखारींदो ईरानियुनि सां कभी मस्ती मज़ाक सो पहुचूं इंशाल्लाह हाणे मां तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठंदुमि जिते बि हुजो ख़ुशि हुजो पंहिंजनि सां गॾु हुजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ ख़ुशि हुजो